अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 24 मार्च। सुबुह जा 9:45 थिया आहिनि ऐं छोकिरी कमु करे हली वई। मां हिते एज़ यूज़ुअल ॿाहिरि आई आहियां। सुबुह वियमि, सभिनी खां पहिरियों कुझु ब्लड टेस्ट कराइणा हुया मूंखे, फास्टिंग उहे करायमि। उन खां पोइ घर जो कमकार करायो, सफ़ाइयूं सुथरायूं थियूं, सभु कुझु थियो ऐं वरी मूंखे ॿीहर बि वञिणो आहे। कुझु देरि में वरी ॿीहर वेंदमि। सो व्लॉग जी सोचमि त इब्तिदा करे वठां। हमेशह वांगुरु कुझु ॾींहंनि खां जीअं मां सुबुह जो उथां थी ऐं मां सुस्तीअ जो शिकार आहियां इंतिहाई। फ़ोन ते गेम खेॾंदी रहियमि काफ़ी देरि। छोकिरी मानी पचाए ॾिनमि, पंहिंजो नाश्तो कयमि ऐं हाणे जेको आहे अलाह जे नाले सां इब्तिदा कयां थी, हिमत कयां थोरो कुझु कमु करण जी, जेको मां बिल्कुलु ई छॾे ॾिनो आहे। हा, जॾहिं मां वरी कम खे वठंदमि इनशाअल्लाह त वरी पोइ ईअं जुनून ईंदो मूंखे कमु करण जो, पोइ बिल्कुलु बि कंहिं बि शइ में देरि न लॻंदी। सो हाणे कम जी शुरूआत। हीअ त सेटिंग तव्हां ॾिसी चुका आहियो ऐं मां हिते इंतज़ारु पई कयां जेसिताईं मुंहिंजो ॿीहर वञण जो टाइम थिए। उन विच में मां छा हिते चेंज कयो आहे, हे ॾिसो। हे मां हिते मनी प्लांट इलाही भरियल, इलाही वल वारो हिते रखियो आहे ऐं एतिरनि ॾींहंनि खां मुंहिंजी इहा प्लैनिंग हुई त मां इहो रखंदमि, पर रखां इन लाइ न पई जो मूं वटि प्लास्टिक जी प्लेट न हुई, वञा पई त वठणु विसरी पई वञे। हे जेके उन ॾींहुं मां सेकेंड हैंड मां 5 प्लेट्स वठी आयमि, 100 रुपए जूं 5 प्लेट्स मिलियूं। ऐं हे जेको पॉट आहे इहो बि प्लास्टिक जो आहे। ज़ाहिर आहे त हिन तख़्ते ते मां हिन शेल्फ ते कोई बि ठिकर जो प्लांट ऐं ठिकर जो प्लेट नथी रखी सघां, उहो हैवी थी वेंदो इलाही। तंहिंजे करे मूंखे इहो इंतज़ारु हुयो त मां प्लास्टिक जी प्लेट्स वठी अचां ऐं रंगीन हिकिड़ी प्यारी प्लेट आहे जेका हिन सां बिल्कुलु मैच आहे ऐं ग्रीन सां गॾु बि। सो इहो मुंहिंजो हितां जो व्यू आहे। तव्हां ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻो। ऐं जितां हाणे इहा ॿाहिरां कुंडी खई आहे उहो बि मूंखे वरी सेट करिणो आहे। इहा ॾिसो कुंडी मां खई हितां ऐं त सॼो उजड़ी वियो आहे, वीरान थी वियो आहे। हिन जूं ऑलरेडी मां इलाही सारियूं वलियूं कटे ऐं हुननि मुख़्तलिफ़ हणी चुकी आहियां बॉटल्स में। ऐं हीअ अञा हिकिड़ी वल आहे जेकी मां मथे रसीअ ते चाढ़ींदमि। हिन ते रसीअ ते इहे चढ़ियल हुयूं वलियूं ऐं हिननि सां हिननि क्लिप्स सां मां अटकायूं हुयूं। सो हाणे त बिल्कुलु ई गंजो थी वियो हितां जो एरिया। सो ॾिसां थी हिते मां वरी हीअ सेटिंग कंदमि, थोरी घणी हिननि शयुनि जी सफ़ाई बि कंदमि ऐं मुंहिंजी बदकूं वदकूं वीचारियूं सभु हीअं ऊंधियूं पयूं आहिनि। हिनखे साफ़ु सुथिरो करे पोइ हितां जो व्यू तव्हां सां वरी शेयर कंदमि त हिते जेको मां चेंज कयो आहे उहो कीअं थो लॻे। हिनखे मां प्लांट खे हिते रखियो आहे, हुन सां गॾु इहे नंढिड़ो स्पाइडर प्लांट बि रखियो आहे। पर हुन हिकिड़े मनी प्लांट जे हटिजण खां हिते जेको गैप थियो उहो हे 2 कुंडियूं बि गॾिजी नथियूं भरे सघनि। बहरहाल इहे चेंज में त कुझु न कुझु इहो थींदो रहंदो आहे। हीअ मज़े जी ॻाल्हि ॾिसो, हे ॿई मुंहिंजा स्नैक प्लांट फुटनि था माशाअल्लाह, ज़बरदस्त। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां। हिन वीचारे खे त मां रखियो हुई नंढड़ी कुंडीअ में आहे त छो त मूंखे कॉर्नर में हिनखे ईअं हिते ई सेट करिणो हो, तंहिंजे करे इहो हिते ई सन्हड़ा सन्हड़ा पन कढी वधंदो थो रहे। सो बहरहाल ऐं हिन जी जेका हिकिड़ी वल वधियल हुई उनखे मथे मां ईअं अटकाए छॾियो आहे। हे तव्हांखे यादि हूंदा टाइल्स, इहे हाणे हाणे रिसेंटली मां ॻोठ वारे घर जे किचन में हयां त असां शेयर बि कया हुआ। उहे पहिरियों हिते हयां हा इहे। सो हिकिड़ो हीउ लटकी पियो आहे त हिनखे बि मूंखे ग्लू हणणी आहे छो त भितियुनि में सेक आहे, सिम हे छणंदियूं थियूं रहनि त पोइ हिते काई बि शइ जेका आहे परमानेंट चिंबड़ाइणु मुश्किल आहे। त बसि मां मिड़ई कुझु कोशिशि कई ऐं लॻे थो हितां जो हिकिड़ो आख़िर वारो किरी बि पियो आहे। सो ठीकु आहे, हिकु थियण वारो आहे। ऐं मां हिते पचायां थी कीमो, चिकन जो कीमो आहे। मां वटि डीफ्रॉस्ट में करे सघियमि, थोरो घणो डीफ्रॉस्ट थी वियो ऐं छो त मां डिसाइड न कयो त मां छा थी पचायां। हिन सां गॾु गॾु मां हिते बसर वसर कटे रखिया आहिनि त मां इहो कीमो जेको आहे फ्राए कंदमि। तरियल कीमो थी पचायां त कीमो जीअं ई ॻरंदो। इहो लंच आहे असांजो। हिन महिल मूंखे बोड़ वोड़ कुझु खाइण जी अहिड़ी काई ख़्वाहिश नथी थिए। सो हिते हिन कीमे जी, तरियल कीमे जी रेसिपी आहे। उहो जेको रेसिपी में वीडियो में मां शेयर कयो आहे उहो आहे बीफ, हे आहे चिकन जो कीमो। सो हिन महिल मूंखे चिकन जो ई अवेलेबल आहे ऐं बीफ त मां बिल्कुलु बि ग़लतीअ सां बि न वठंदमि, जहिड़ा हालात अॼुकल्ह हलनि पिया जानवरनि में बीमारियुनि जा। सो थोरी देरि में मां हीअ बि हिन में शामिलु कंदमि। मानी पची वई आहे ऐं मां पंहिंजे लाइ मानी कढी आहे। सुराण जे अचण में अञा थोरी देरि आहे, कुझु मिंट आहिनि। पाणी भरे रखियो आहे ऐं हे मग जेको हुयो जॾहिं मां स्कूल छॾियां पई हैदराबाद मां जॉब,
कुझु गिफ्ट्स मूंखे मिलिया। उन्हनि में मुंहिंजी हिकिड़ी स्टूडेंट जे तरफ़ां ही मग बि हुयो जंहिंमें मां पाणी पीअंदी आहियां। ऐं हमेशह मूंखे वणंदो आहे तरियल शइ काई बि अहिड़ी हूंदी आहे ड्राई तरियल शइ त मां मानी त रखी खाईंदी आहियां, पटाटा हुजनि, भिंडियूं, करेला, कुझु बि। सो ॾही ऐं कीमो मानी माशाल्लाह। सो हाणे मुंहिंजो लंच टाइम आहे, थोरी देरि खां पोइ सुराण बि अची वेंदी। मां त मानी खाई ऐं पोइ नमाज़ पढ़णु वेंदमि। 3:45 थिया आहिनि ऐं मां ऐं सुराण आहियूं ॿाहिरि। असां वञूं था कम सां। हाणे कमु थी वियो त पोइ ॿुधाईंदासीं कहिड़े कम सां वियासीं, न त न ॿुधाईंदासीं। सो बहरहाल अड़ी हिनखे कीड़ो लॻी वियो आहे, नीली बग। सो ॿाहिरि हिनखे मां जॾहिं खां आयो आहे त हाणे ॾिसो हिन में केॾा सारा गुल निकिता प्रॉपरली हिन पासे बि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिनखे ॾिसी। शुक्र आहे पाणी अञा इलाही हिननि में मिटी आली आहे, ज़रूरत कान्हे तकड़ में। हे बि इलाही बाग़ बहार थियो आहे जॾहिं खां मां हिन जी ट्रिमिंग कई। सो कॾहिं कॾहिं ज़रूरी हूंदो आहे त हिननि जी ट्रिमिंग काटी छांटी कंदो रहिजे। हिन पासे बि ॾिसो सभु मुंहिंजा बोगनवेलिया ऐं मुंहिंजी निम प्यारी माशाल्लाह बाग़ बहार लॻा पिया आहिनि। सो हलूं था असां सुराणे ते वेट थी करे। असां आया आहियूं थर्सडे बाज़ार ऐं हिते माशाल्लाह एतिरो ढेर आहे उन जो। ऐं हिकिड़े गंढ जे मथां मां वेठी आहियां, ॻंढियूं ॿधियूं पियूं आहिनि ब्रैंड न्यू उन हे जेका मां वठी रही आहियां हितां। हे मां हितां वरिता आहिनि 2500 जी उन ऐं अञा हिन जा बोरा भरिया पिया आहिनि जेके मां नथी खोलाइणु चाहियां। छो त आख़िर मां केतिरो वठंदमि। सो ॾाढी ख़ुशी थियां। असां अची विया आहियूं घर ऐं असां हीअ उन वरितीसीं 2 थेला भराए। ऐं लास्ट थर्सडे ते असां वियासीं त इहा उन हुई। मां खणण जी कोशिशि बि कई पर मां कंफ्यूज़ थी वियमि। मूंखे सम्झ में न पियो छाजे लाइ वठां, छो वठां। मूं वटि पहिरियों ई इलाही सारी पई आहे जेका मां लाहौर मां वठी आई हुयमि। पोइ मां सुगंध सां ॻाल्हि कई, मूं चयो सुगंध हेॾी सारी उन पई मिले त सुगंध मूंखे चयो त अम्मी मुंहिंजे लाइ तव्हां वठो। त उनजे लाइ मां हीअ वठी आई आहियां। यकीननि हिन मां बि खणंदमि, जेका सिलेक्टेड हुन खईं उहा हूअ खणंदी, ॿी मां खणंदी। हे आहिनि 25 ढेरा, ठीकु आहे। के त बिल्कुलु किन जो लेबल बि न लथो आहे ऐं छो त बिल्कुलु नवां जो नवां आहिनि। किन जो लेबल लही वियो आहे ज़ाहिर आहे रखण में, उन में खणण में काग़ज़ात फाटी वियो आहे। त ऐं ॿियो इहो कयईं त जेके नंढा हुया थोरा यूज़ड हुया, हुननि मां कुझु यानी उन खुटल हुई त उहे हुन पोइ वरी ॿ जेके आहिनि उहे हिकिड़ो काउंट कया। हीअ सभु जा सभु नवां बिल्कुलु बि इस्तेमालु थियल न आहिनि। ऐं टोटल जेके आहिनि 25 यानी 100 रुपए हिन मूंखे हिकिड़ो ढेरो ॾिनो। उतां जेके लाहौर मां वठी आई आहियां एतिरा ई ईअं वॾा ढेरा, उहो 600 रुपए जो हिकिड़ो ढेरो आहे। एतिरी उन या शायदि ॿिए बि हिन खां थोरी घटि हुजेसि, पर हिन खां जेको आहे बसि मां हैरान आहियां त हे एॾी मुफ़्त में कीअं ॾिनी आहे हिननि। सो ही कलर्स आहिनि। हिन मां कुझु सुगंध खणंदी, कुझु पोइ मुंहिंजे लाइ छॾींदी। असल में छा आहे त सुगंध करे थी कुझु चैरिटेबल वर्क, याने कंहिं इदारे जे लाइ स्कर्दू जो आहे कोई काई माई उन्हनि जे लाइ कमु कंदी आहे त सुगंध खे चयो अथनि त तूं बि मुंहिंजी हेल्प कराए त मां ठाहे वठां कुझु स्वेटर्स ऐं अहिड़ियूं गरम शयूं ॾे मोकिलियां। सो सुगंध वटि पंहिंजी माशाल्लाह इलाही उन हूंदी आहे जेका उहो ऑनलाइन बि घुराए थी ऐं ॿाहिरां बि, हितां पाकिस्तान मां बि, ऐं लाहौर में त हीअ माशाल्लाह एॾा वॾा वॾा 2-3 दुकान आहिनि त हीअ उन्हनि मां वठे थी। पर हीअ पोइ बि हिनखे जॾहिं लॻो त हीअ ॾाढी सस्ती आहे तॾहिं हुन मूंखे चयो त मुंहिंजे लाइ वठो। सो हाणे ॾिसो न त हे 2 हुन हेॾा वॾा ॻोल्हा आहिनि त हिन इहो हिकु काउंट कयो यानी हे 100 रुपए में। त केॾी सारी उन माशाल्लाह। हिन मां टोपियूं, ग्लव्स ऐं इहे शयूं ठहंदियूं। ऐं जेको कुझु मां ठाहींदमि त उहो वरी हूंदा मफलर, छो त मूंखे निटिंग में सवला था लॻनि। हाणे हीअ बि बिल्कुलु ई नओं आहे, ढेरो खुली वियो आहे सॼो। असां हिनखे पाण ई जेको आहे हिनजो गोलो ठाहींदासीं। त ईअं अहिड़ियूं जेके हे त 4 ॻंढियूं पूरा 4 मिलाए करे 100 रुपए जा थिया। चोथों हे आहे त आहे न मज़ो, केरु छॾींदो। ऐं जॾहिं त हीअ उहो ई खुलियल या उडेड़ियल या उखलियल उन न आहे। सो मां त ॾाढी बेइंतहा ख़ुशि थी थियां। मूंखे सुगंध लाइ कहिड़ो नालो बि ॿुधायो हो पर मूंखे यादि कोन रहियो। हाणे मूंखे पोइ जेको मिलियो आहे मां वठी आई आहियां। मां सिर्फ़ु इहो ॾिठो आहे त हिननि जी थिकनेस जेका आहे साॻी हुजे त जीअं जॾहिं असां हिननि खे उणूं चाहे क्रोशे सां या पंहिंजो निटिंग पिन सां त ही
हिक ॿिए सां हली वञनि गॾु, सनी चिली उन लथे। तो इहा ज़बरदस्त शॉपिंग आहे ऐं मां बेइंतहा यकीन कयो ख़ुशि आहियां। ही नवां जो नवां ढेरा, छो त असां वठंदा त रहूं त असांखे ख़बर आहे 4 आउंस जो आहे तक़रीबन। सो माशाल्लाह हे आहे हिकिड़ो अंबार उन जो, जेका वठी करे मां ॾाढी ख़ुशि आहियां। सुगंध जे पिक्चर्स ऐं वीडियो मोकिलियां थी, इहा बि ॾाढी ख़ुशि थींदी यकीननि। हा त बसि छिले हिननि खे फ्रीज़र में विझंदी वञिजांइ। सुराण भिंडी हिते जेके आहिनि पीस था निकिरनि। सो 6:45 थिया आहिनि, अज़ान अचण वारी हूंदी हाणे। ऐं उनखां पहिरियों सुराण हे कटियो आहे पपीतो, जेको असां ट्यूसडे ते फ्रूट वरितो इलाही सारो। सो असां हिते फ़िलहालु थोरो एनर्जी बूस्ट करण जे लाइ इहो कमु थी रहियो आहे। उनखां पोइ नमाज़ पढ़ी, अज़ान अचण वारी हूंदी थोरी देरि में। थोरो मां खावां थी हाणे। थधो मिठो पपीतो खाई मज़ो अची वियो। ऐं हाणे अञा ताईं अज़ान कोन आई आहे। मां पंहिंजो ही सूट जेको आहे भिॼायां थी, रओ त न भिॼंदो ज़ाहिर आहे, त जीअं मां फज़ीलत सां सिलाई शुरू कयां। मां सफ़ा लापरवाह थी वई आहियां ऐं सिर्फ़ु जेको आहे सुस्तीअ में टाइम थी गुज़ारियां। सो हिननि मां ॾिसां थी त रओ कहिड़ो आहे। हा रओ हे आहे। सो रओ खे रखिबो पासे ते ऐं हिननि खे वञी मां हाणे भिॼाईंदमि त जीअं हे श्रिंक थियनि। उनखां पोइ तयारी कंदमि निमाज़ जी। कपिड़ा त हे भिॼाए छॾिया ऐं मां सांझी जी निमाज़ बि पढ़ी वरिती आहे। इहो पोइ वेड़े रखंदमि ऐं सोचियमि त कबट खोलियो आहे त हे तव्हां सां मां शेयर कयां। हे हुई उन, जेके 2 डिफरेंट शेड्स या शेडेड उन मां लाहौर मां वरिती। त हे 600 जो हिकिड़ो गोलो आहे, 600 हे 600 हे। त हे मां 5 जेको आहे वरिता हुया राजी ऐं हादिया जे लाइ। त हाणे इहो ॾिसो त हिननि जी क्वालिटी ऐं जेके मां हितां वठी आई आहियां हिननि जी क्वालिटी साॻी आहे। हिननि जा ढेरा ॾिसो त केॾा वॾा आहिनि ऐं हे ढेरो नंढो आहे हिन खां। त केॾी घणी उन ही मूंखे 100 रुपए में, हे 600 रुपए में। हा ठीकु आहे न। सो आहे हीअ बि नई हितां स्टोर तां वरितलु आहे ऐं हीअ सेकेंड हैंड सामान में आई आहे, पर उन जेका यूज़ड कोन्हे। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां या उन वठी करे। ऐं सुगंध खे मां वीडियोस मोकिलियूं, फ़ोटो कढी मोकिलियामांसि। मुंहिंजो जेके कलर्स तूं खणे बाक़ी छॾे ॾिजांइ, त मां पाण ई जेका उणी छॾींदमि। चती न बसि सभु मुंहिंजा आहिनि। सो इहे सभु हाणे उन जा आहिनि, मां पाण ॼाणे। सो अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। हिकिड़ो हिन उन जे करे ख़ज़ानो हिकिड़ो मूंखे मिलियो आहे। तव्हां अंदाज़ो कयो त किथे 600 रुपए में हिन खां थोरो नंढो गोलो ऐं किथे 100 रुपए में इहा एॾी सारी उन। प्लस मां ॿियो ख़ुशि आहियां हिन जे करे। हिनखे मां जॾहिं खां मां हिते सेट कयो आहे प्लांट, तॾहिं खां मां हिनखे ॾिसी कंटिन्यू ख़ुशि थी थियां। सो हाणे अञा ताईं हे उन जेका मुंहिंजी सोफ़े ते पई आहे, हिनखे मां पैक न कयो आहे। सो पैक कंदमि ऐं सुगंध जे कबट में वेंदी इहा। ऐं हिनखे त माशाल्लाह मां ॾिसी जेको चइबो आहे न ठरंदी रहंदमि। हाणे वेंदमि मां किचन में, चांवर पचाईंदमि। कीमो पियो आहे मंझंदि वारो ऐं उनखां अलावा सुराण राति जो पटाटनि जी भाॼी ठाही, त कुझु उहा बि पई आहे। सो कचहरी अॼु नथा कयूं, छो सुभाणे जुमो आहे। इंशाल्लाह खोड़ सारी कचहरी कंदासीं ऐं दिलि भरे करे ॻाल्हियूं कंदासीं। सो हिन महिल मां तव्हांखां हिन व्लॉग में मोकिलायां थी। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में असां मिलंदासीं। ऐं उनखां अलावा जेकॾहिं थी सघियो त व्लॉग बि ठाहींदमि। अगरि मां कुझु स्पेशल कमु कयो त, स्पेशल कमु कुझु न कयो त बसि पोइ कचहरी त असांजी आहे ई आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाल्लाह सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।